मशगूल हा, मसरूफ हा, के क़याम में हा, के रुकू में हा, के सुजूद में हा, के तस्बीह में हा, के तहमीद में हा, के तहलील में हा, खुदा जे जिक्र अस्कार में मसरूफ हा, लखन सालन का वठी अमल जे अंदर मसरूफ हा। लेकिन खिलाफत जो ताज हुननि जे मथे जे मथां न आयो। खिलाफत जो ताज अल्लाह रखो तो हजरत आदम जे मथां रखो। हजरत आदम जी तखलीक हाणे थी, हजरत आदम जी पैदाइश हाणे थी, हजरत आदम वजूद में हाणे आयो आहे। अमल अहिड़ो साम्हूं कोन्हे को, लेकिन इल्म जरूर हुयो ऐं उन इल्म जे बुनियाद ते खिलाफत जे ताज जो हक़दार हजरत आदम अलैहिस्सलाम थियो। इहो दुनिया खे पैगाम मिली वियो त हक़ असुल जेका हक़ीक़त आहे खिलाफत जो जेको हक़दार थियो इल्म जे बुनियाद ते हजरत आदम थियो। तंहिंजे करे अमल जे मुक़ाबले में इल्म जो शरफ मक़ाम मथे हूंदो आहे। इहो इल्म ई आहे जंहिंजे इज़ाफ़े जी दुआ वधीक जी दुआ अल्लाह ताला पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि तलक़ीन फरमाई। मदीने वारे खे बि अल्लाह इहो हुकुम फरमायो त महबूब मूंखां हीअ दुआ घुर। दुरूद शरीफ वॾी आवाज़ सां पढ़ो त मां अर्ज़ कयां थो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वक़ुल रब्बि ज़िदनी इल्मा। ऐ मुंहिंजा हबीब हिन तरीक़े सां तूं चओ त रब्बे ऐ मुंहिंजा रब ज़िदनी इल्मा, मूं में इल्म खे वधाए, मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमाए। माना इल्म अहिड़ी शइ आहे, अहिड़ी शान वारी शइ आहे, अहिड़ी मक़ाम मान ऐं मर्तबे वारी शइ आहे जो उन जे इज़ाफ़े जी दुआ घुरण जे लाइ अल्लाह पाण पंहिंजे हबीब खे बि इरशाद फरमायो। हुज़ूर दुआ घुरे, असांजो ईमान आहे अल्लाह ज़रूर उनखे क़बूल फरमाईंदो। हुज़ूर दुआ फरमाई तॾहिं अल्लाह ताला क़ुरान में बि जाइ ते फरमायो इल्म में इज़ाफ़ो थियो। अल्लाह ताला फरमायो व अल्लमका मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। महबूब जो कुछ तू न जानदो है अल्लाह वो सब तो मोहम्मद के सेखारियो आहे। हुज़ूर जो इल्म तदरीजिया दर्जा बदर्जा आहिस्ता आहिस्ता कुरान जे नुज़ूल जे ज़िम्न में अल्लाह ताला महबूब के इल्म अता फरमायो। हुज़ूर जे इल्म में इज़ाफ़ो अता फरमायो। तॾहिं त मां आयत या पढ़ी कई आयतूं आहियां, लेकिन बुखारी शरीफ़ जे हिक हदीस जी तरफ़ तव्हांखे मुतवज्जह करण जी कोशिश कयां थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबे कराम के फरमायो इन्ना अतकाकुम व आलमकुम बिल्लाहि अना। हुजूर फरमायो तमाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमां सभिनी खां वधीक अल्लाह खां डिॼण वारो बि आहियां त अल्लाह जे बारे में इल्म बि रखण वारो आहियां।
मां तव्हां खां वधीक मुत्तक़ी, तव्हां खां वधीक इल्म वारो नुबूवत जे कमालात जे अंदर हेॾे तवज्जो कयो। कमालात नुबूवत जे अंदर सिर्फ कुव्वत इल्मिया न हूंदी आहे, सिर्फ कमालात इल्मिया न हूंदा आहिनि, लेकिन कमालात नुबूवत जे अंदर कुव्वत अमली भी हूंदी आहे। कुछ माण्हू धोखो खाई विया ऐं माण्हुनि में इहा राय पैदा करण जी हुननि कोशिश कई त भाई नबी जेको उम्मतुनि खां मुमताज़ थींदो आहे उहो सिर्फ़ महज़ कुव्वत इल्मिया जे बुनियाद ते मुमताज़ थींदो आहे। बाक़ी अमल जो मसइलो त हू लिखनि था त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो उम्मती लिखनि था मआज़ल्लाह नबीअ जे बराबरि बि थी वेंदो आहे, कॾहिं नबी खां उम्मती अमल में वधी बि वेंदो आहे। पोइ उन जा ग़लत उन्हनि मिसाल में बयान कया। इहो उन्हनि माण्हुनि बद मज़हब माण्हुनि जो अक़ीदो आहे। असांजो ईमान आहे त नबूवत जे कमालात में कुव्वत इल्मिया भी हूंदी आहे, कुव्वत अमलिया भी हूंदी आहे। बुखारी शरीफ़ जी हदीस बिल्कुलु वाज़िह आहे। हुज़ूर फरमायो मां तव्हां खां वधीक मुत्तक़ी भी आहियां, तव्हां खां वधीक आलिम भी आहियां। त कुव्वत इल्मिया भी नबीअ जे अंदर मौजूद आहे, त कुव्वत अमलिया जेका तक़वा जंहिंजो नालो आहे उहा बि नबीअ जे अंदर मौजूद हूंदी आहे। तंहिंजे करे इल्म में भी नबी उम्मतुनि खां मुमताज़ हूंदो आहे त अमल जे अंदर भी नबी उम्मत खां मुमताज़ हूंदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला महबूब खे इन दुआ जे नतीजे में इल्म अता फरमायो। इल्म जे इज़ाफ़े जी दुआ घुरण जे लाइ ख़ुदा ख़ुद इरशाद फरमायो, माना इल्म अहिड़ी शइ आहे जंहिंजे अंदर जेतिरो बि इज़ाफ़ो थियणो घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे अल्लाह ताला जॾहिं वधीक इल्म जे दुआ जे लाइ या तलकीन फरमाई, इन में तव्हां असांजे लाइ तरसा सबक़ा त जेतिरो बि थी सघे इल्म में माण्हूअ खे इज़ाफ़ो करणु घुरिजे। हिकु हदीस पाक ॿुधो ऐं पोइ वरी उन हदीस खे आणो आहे त उनजो मिस्ताब केरु थो थिए। मां हदीस पढ़ां थो ऐं उन खां पोइ मां अर्ज़ु कयां थो। दुनिया जा जेके आलिम आहिनि, मुहद्दिस आहिनि, मुफ़स्सिर आहिनि, जन इल्मी दुनिया में ख़िदमतूं कयूं, बराबरि उनजो मिस्ताक आहिनि। ऐं असांजो उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन पूरी ज़िंदगी इल्म जी दीन इस्लाम जी ख़िदमत कई, उहे बि उन हदीस जो मिस्ताक आहिनि। दुरूद हिकिड़ो भेरो ॾाढा करो त मां हदीस ॿुधायां थो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल इल्मु सलासतुन। हदीस ॿुधो था त सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल इल्मु सलासतुन, इल्म टे आहिनि। आयतुन मुहकमतुन औ सुन्नतुन क़ाइमतुन औ फरीदतुन आदिलतुन। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इल्म टे आहिनि। हिकु आयत मुहकमा, ॿिए नंबर ते सुन्नत क़ाइमा, टे नंबर ते फरीदत आदिला। हुज़ूर फरमायो इहे टे इल्म आहिनि। आयत मुहकमा मुरादा कुरान करीम जो मुहकम आयतूं जेके हुक्म जे अंदर माना में मफ़हूम में बिल्कुलु वाज़िह आहिनि, ज़ाहिर आहिनि, कंहिं क़िस्म जो शुबो एतबार उन जे अंदर मौजूद कोन्हे। हिकु त मुहकम कुरान जो आयतूं इल्म जो पहिरियों क़िस्म इहो आहे। ऐं सुन्नतुल क़ाइमतुन, या वरी सुन्नत क़ाइमा, यानी उहे हदीसूं जेके सही बि आहिनि, मनसूख बि न आहिनि। इन
उनमा मुराद हथी हदीसा तेरी आयत मुकम्मा मुराद अल्लाह जो कुरान खुदा जो किताब सुन्नत कायमा मुराद वे हदीसूं आहिनि जेके सही भी आया मनसूख भी न आया वो हदीसूं मुराद आया ऐं टे नंबर ते फरीदतुल आलदादलतुल मुराद फिक़्ह आहे उनमा मुराद इज्तिहाद उनमा मुराद फिक़ी उलूम आया हुजूर फरमायो ये टे इल्म वमा सिवा ज़ालिक फज़ल इन खां सवा बाकी जेके शयूं आहिनि से इज़ाफ़ी आहिनि बचत आहिनि पर इल्म हकीकत में ये टे आहिनि या तो कुरान जो इल्म या हदीस जो इल्म या वरी फिक़्ह जो इल्म ये टे इल्म जेके दीनी ऐं शरई उलूम आहिनि आलिमनि जे अंदरि ये शयूं मौजूद आहिनि पर यादि रखो प्यारी जमात सगोरी जंहिं उस्ताद मुफ्ती साहब साईं रहमतुल्लाह अलैह जे याद में ही प्रोग्राम थियो आहे ये हदीस जा टे इल्म पंहिंजे ज़हन में विहारो हुजूर अलैहि सलाम फरमायो इल्म त किताब जो आहे या सुन्नत हदीस जो आहे या फिक़्ह जो आहे हुजूर हज़रत उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे अंदर मां ॾिसो कुरान करीम जे ख़िदमत में पाण ज़िंदगी गुज़ारियूं कुरान पढ़ियो भी सही असां उन्हनि खां तर्जुमो भी पढ़ियो असां उन्हनि खां तफ़सीर भी पढ़ियो कॾहिं मतन तर्जुमे जो भी पढ़ियो कॾहिं बेज़ावी तफ़सीर जा सबक़ भी असां वरिता इहे ॿिया बि शागिर्द रहिया कुरान जी भी ख़िदमत कयाऊं तर्जुमे तफ़सीर जे सूरत में अॼु बि कंज़ुल ईमान ख़ज़ाइनुल इरफ़ान जो तर्जुमो तव्हां असांजे अॻियां मौजूद आहे भली सदियूं गुज़री वञनि ज़माना गुज़री वञनि पर इहा जेका तर्जुमे जी तफ़सीर जे सूरत में ख़िदमत पाण करे विया न इहा क़यामत ताईं हलंदी रहंदी हुजूर फरमायो त पहिरें नंबर ते इल्म आयतुल मुहकमतुन जंहिंमां मुराद किताबुल्लाह पाण किताबुल्लाह जी अहिड़ी ख़िदमत कयो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कयो साथ तव्हां ॿुधी मूंखां अॻ में बि तव्हां ॿुधी चुका आहियो पर तर्जुमे ऐं तफ़सीर जे सूरत में जेका पाण ख़िदमत कयूं ऐं तालिबनि खे शागिर्दनि खे जेको तफ़सीर जो इल्मु पाण पढ़ायूं असांखे पढ़ायो असां पढ़ायो शागिर्द तैयार थिया वरी उहे पढ़ंदा वरी ॿियनि खे पढ़ाईंदा सिलसिलो ता क़यामत हलंदो रहंदो सवाब सभिनी खे मिलंदो रहंदो पर उहो सवाब असांजे उस्ताद साईं जे खाते में बि जमा थींदो जंहिं असांखे इहो तफ़सीर पढ़ायो आहे तफ़सीर जो किताबुल्लाह जो इल्म उहो बि संदन अंदर मौजूद हुयो सुन्नतुल क़ाइमतुन हदीस जो इल्म हेतिरा साल जामिया राशिदीअ में ऐं उन खां अॻ में ॿियनि जॻहनि ते बि पाण दीन जी ख़िदमत कयूं हुजूर जी हदीस दुनिया खे पढ़ायूं असांखे हदीसूं पढ़ायूं बुखारी शरीफ़ असांखे पढ़ायूं हदीस जा ॿिया किताब असांखे पढ़ायूं वेही करे हज़ारे शागिर्द का हदीस पढ़ी हुजूर फरमायो त ॿिए नंबर ते जेको इल्म आहे उहा आहे हदीस जो इल्म ऐं हदीस जा पाण उहे आलिम हा जो हज़ारे शागिर्द हदीस जा पढ़ायूं पाण त हदीस जा मुहद्दिस हुया शेखुल हदीस पाण त हुआ पर उन्हनि जा शागिर्द उन्हनि जा वरी शागिर्द उहे पंहिंजे मसनदुनि ते शेखुल हदीस पढ़िया वेठा टे नंबर ते आहे फरीदतुल आदलतु जंहिंमां मुराद आहे फिक़्ह जो इल्मु तव्हां उहो बि ॾिठो असां फिक़्ह बि साईं वटि पढ़ीसूं दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो तलबाए किराम जमात सगोरी वरी उन खां बाद में जेको फतवा इफ्ता जो सिलसिलो हुयो पाण पूरी ज़िंदगी इहो फतवा जो सिलसिलो हलाईंदा रहिया असां जहिड़ा माण्हू बस सिंधू जेके लिखण जो सिखिया से बि उस्ताद साईं मुफ्ती साहब वटां सिखा रुगो मां छो पर सिकंदरी उलमा में इल्ला कलील कुछ खां सवा खणी इस्तिस्ना मां कयां थो कुछ खां सवा बाकी न त पूरी सिकंदर उलमा जी जेका जमात आहे जमियत उलमा सिकंदरीअ में अवां के जेतिरा फतवा लिखण वारा मां ॿियनि जी ॻाल्हि नथो कयां फतवा लिखण वारा जेके तव्हां खे मिलंदा उहे हज़रत उस्ताद साईं
सही मुफ्ती साहब जा शागिर्द मिलंदा पाण रुगो मुफ्ती नहा मुफ्ती कर बिहा माना ॿियनि खे मुफ्ती बणाइण वारा बिहा रुगो उस्ताद को नहा उस्ताद हर बिहा ॿियनि खे उस्ताद बणाइण वारा हा सिर्फ़ मुहद्दिस ऐं शेखुल हदीस को नहा ॿियनि खे शेखुल हदीस बणाइण वारा बिहा हुजूर फरमायो इल्म आहिनि टे ऐं उहे टई इल्म उस्ताद सईद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे अंदर बिल्कुल मुकम्मल तरीक़े सां मौजूद हुआ उहा ख़िदमत अहिड़ी त कयूं दीन जी आबियारी कयूं हदीस जी ख़िदमत कयूं फ़िक़ह जी ख़िदमत कयूं इहो सिलसिलो हमेशह हलंदो रहंदो सवाब उस्ताद साईं खे बि मिलंदो रहंदो उस्ताद साईं जे उस्तादनि खे बि मिलंदो रहंदो ख़िदमतूं इहे हलंदियूं रहंदियूं ऐं इहो ई त हक़ीक़त में सदक़े जारी आहे जो पाण हिकिड़े लिहाज़ सां खणींदो असां खां जुदा थिया आहियूं ज़ाहिरी एतबार सां लेकिन उन्हनि जो रूहानी फ़ैज़ मौजूद आहे इंशाअल्लाह अज़ीज़ वो क़यामत ताईं हलंदो रहंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह या हदीस पाक तमाशा पढ़ी बिया बुधी बिया हुजूर फरमायो व इन फضل العالم على العابد كفضل القمر ليلة البدر على سائر الكواكب आमिना जलाल इरशाद फरमायो त आलिम जी फज़ीलत आबिद जे मथां इहा जीअं चोॾीअ जे चंड जी फज़ीलत तमामु सतारनि जे मथां सुभान अल्लाह आलिम जी फज़ीलत आबिद जे मथां शेख मुहक़्क़िक़ रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे हिते आबिद मां मुराद आम आबिद नाहे हिते आबिद मां मुराद बि आलिम आबिद आहे कीअं पोइ पहिरियों आलिम जेकॾहिं आलिम आबिद आहे त पहिरियों बि त आलिम जी ॻाल्हि पई हले जंहिंजी फज़ीलत शान अज़मत जो बयान पियो हले शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी फरमायो पहिरियों आलिम जंहिंजी फज़ीलत बयान कई थी वञे त इहो चोॾीअ जे चंड वांगुरु आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ यो वो आलिमा जे इल्म त हासिल कयो पर इल्म हासिल करण खां बाद में जेके फर्ज़ आहिनि उहे बि अदा करे थो वाजिब आहिनि उहे बि अदा करे थो मुअक्कद सुन्नतूं आहिनि उहे बि अदा करे थो उन्हनि जे अदा करण खां बाद में इल्म जे नशर इशाअत में लॻी वियो तसनीफ़ तालीम में लॻी वियो तालीम तदरीस में लॻी वियो दर्स ॾे थो तदरीस लाए थो तालीम लाए थो इल्म पढ़ाए थो ख़ल्क़ के मसाला सेखारे थो ख़ैर दुनिया वारनि खे सेखारींदो आहे प्यारी जमा सबूरी ओ आलिमा जेको फ़र्ज़ त पढ़ी वाजिब बि पढ़ी मुअक्कद सुन्नतूं बि अदा कयई पर उन खां बाद में बाक़ी इबादत औराद अज़कार वज़ाइफ़ में मसरूफ़ कोन थियो मसरूफ़ थियो तालीम में तदरीस में मसरूफ़ थियो आहे तसनीफ़ में मसरूफ़ थियो आहे दीन जे आबियारी में इल्म दीन जे तक़वियत वारा कम कंदो आहे इल्म दीन जे नशरो इशाअत जा फ़िक़ह जा नशरो इशाअत जा कम कंदो आहे ऐं ॿियो वरी आलिम हुआ इल्म हासिल करण खां बाद में उहो वरी औराद ऐं वज़ाइफ़ में लॻी वियो ज़िक्र अज़कार में लॻी वियो आम इबादत नफ़िल में मसरूफ़ थी वियो हे आलिमा पर इबादत जे तरफ़ वञो हू आलिमा आबिद बि ज़रूर आहे फ़राइज़ वाजिब सुन्नतूं मुअक्कद अदा कंदो आहे पर उन खां बाद में आम औरात वज़ाइफ़ ज़िक्र अज़कार छॾे दीन जे ख़िदमत जे लाइ वेठो आहे क़ुरान पढ़ाए थो हदीस पढ़ाए थो फ़िक़ह पढ़ाए थो मदीने वारे 14 सदियूं पहिरियां फरमायो त इहो इल्म पढ़ाइण वारो हुन आलिम आबिद जे मथां जेको विर्द वज़ीफ़नि में मसरूफ़ थी वियो उन जे
मथा हिन जी फज़ीलत ई आ जीअं चोॾीअ जे चंड जी फज़ीलत सतारनि ते। माना हे आ चोॾीअ जो चंड, माना खाली चंड न, चोॾीअ जो चंड। छो त चोॾीअ जो चंड मुकम्मल तरीक़े सां रोशन हूंदो आहे। जीअं चोॾीअ जे चंड जी रोशनी दुनिया ते पवंदी आहे, हिन आलिम जो फ़ैज़ बि दुनिया ते हलंदो आहे। ऐं हुन आलिम आबिद खे तशबीह ॾिनी वई आहे सतारे सां, छो त सतारे जी रोशनी पाण ताईं महदूद हूंदी आहे, उन जी रोशनी ॿियनि ताईं कोन पहुचंदी आहे। ऐं चंड जी रोशनी पाण ताईं महदूद कोन हूंदी आहे। चंड रोए ज़मीन खे रोशन कंदो आहे। आलिम हू बि आहे, पर उहो आबिद आहे, माना इल्म जे कम खे छॾे ज़िक्र अस्कार में लॻो भलो कमु आहे, उहो बि बुरो कमु कोन्हे को। लेकिन इहो अथव सतारे जे मिसाल, ही अथव चंड जी मिसाल, चोॾीअ जे चंड जी मिसाल। हुनखे सतारो चयो वियो छो त सतारे जी रोशनी पंहिंजे अंदरि हूंदी आहे, ॿियनि ताईं कान वेंदी आहे। बाक़ी चंड जी रोशनी ॿियनि ताईं बि पहुचंदी आहे। माना उहो आलिम जेको दर्स तदरीस में मसरूफ़ थियो, इन जो फ़ैज़ दुनिया ताईं पहुचंदो आहे। उनमें शेख अब्दुल हक मुहद्दिस दिलवी फरमाए थो, हिकिड़ो बारीक नुक्तो इहो बि आहे त जेको चंड हूंदो आहे न, चंड इहो रोशन थींदो आहे सिज मां। एॾे तवजो कयो, चंड रोशन थींदो आहे कंहिं मां? सिज मां। चोॾीअ जो चंड थियो आलिम, सिज आहे मदीने वारो। वरी आवाज़ सां सुभान अल्लाह। सिज आहे मदीने वारो। हे आलिम थियो चोॾीअ जो चंड, इहो चंड रोशनी वठंदो आहे सिज खां। माना इहो आलिम फैज़ वठे थो मदीने वारे खां, नूरानियत वठे थो हुजूर खां, रोशनी वठे थो हुजूर खां, हुजूर खां वठी पोइ दुनिया खे रोशन कंदो आहे। आला हज़रत भली ॻाल्हि कई आहे जे सुभान अल्लाह। वरी आवाज़ सां चओ त मां अर्ज़ फरमाए, अर्ज करे तो चमक तुझसे पाते सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। दुरूद वाली आवाज़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इल्म अहिड़ी शइ आहे ऐं आलिम अहिड़ी शइ आहे। हारून रशीद वक़्त जो मुसलमाननि जो अमीरुल मोमिनीन थी गुज़रियो आहे। अॼु त रियासतूं अलॻि आहिनि, बाबा दमिश्क अलॻि थियो, पाकिस्तान अलॻि थियो, शाम अलॻि थियो, अफगानिस्तान अलॻि थियो। उन वक़्त में जेका बि कुर्रे अर्ज़ जे मथां ममलकत इस्लामिया हुई, उन सॼे जो बादशाह हुयो हारून रशीद। पुत्र मामून अमीन पढ़ंदा हा उस्ताद वटि, हुयासीं वक़्त जे ख़लीफ़े जा पुट। पर जॾहिं उस्ताद जे अॻियां ईंदा हा, मामून जी कोशिश हूंदी त उस्ताद जी चप्पल मां खणा, अमीन जी कोशिश हूंदी त उस्ताद जा जूता मां खणा। उस्ताद जो अदब हो। हिकिड़े दफ़े आला हज़रत लिखियो आहे, हारून रशीद आयो पे, उन जो हिकिड़ो पुटु हथ में करो खयो बीठो आहे, उस्ताद खे वुज़ू पियो कराए, वो पानी मथां करे सां हलाए पियो। उस्ताद पंहिंजे उज़वनि खे धोए पियो, पेरनि खे धोए पियो, ऐं हारून रशीद जे साम्हूं जो गुज़रियो, लकुड़ हथ में हुयसि, खणी पंहिंजे छोकिरे खे लॻाई।
माण्हू हैरान थी विया त शायद इन ॻाल्हि ते नाराज़ थियो हूंदो हारून रशीद त मुंहिंजे पुट खां पेर पियो धोराए वक़्त जे मुस्लमाननि जे बादशाह खां ख़लीफ़े खां उन खां पंहिंजा पेर पियो आलम सगोरो धोराए पर औलादन फरमाए तो लकुण खां बाद में पुट खे चवे थो त ख़्याल नथो करी अदब को नथो करी हथ में तूं करो खयो बीठो आ ऐं उस्ताद वरी पंहिंजे हथनि सां पंहिंजे पेरनि खे पाण पियो धोए अदब जी तक़ाज़ा ई आहे उस्ताद खे पंहिंजा पेर धोअण न ॾे हिक हथ में पाणीअ जो करो खण ॿिए हथ सां उस्ताद जा पेर पाण धोआ माण्हू जो असां त सम्झो शायदि हुन ॻाल्हि ते कावड़ियो हूंदो त मुंहिंजे पुटनि खां पियो पाणी पंहिंजा पेर धोआरे पर ही त बादशाह वॾी ॻाल्हि करे छॾी जो पुट खे सज़ा ऐं लकुण ऐं चबुक इन जे लाइ त हिक हथ में पाणी खण ऐं ॿिए हथ ख़ाली छोकिरो बीठो पंहिंजे उस्ताद जे कदमनि खे पंहिंजा हथ फेराए ऐं उन सां पंहिंजे उस्ताद जे पेरनि खे उस्ताद जे कदमनि खे धो इहो ई हारून रशीद टाइम ते बाला खाने ते मथे वेठो हो घरवारी भी उन सां साण हुई हेठ आवाज लगा पिया घरवारी जो तवज्जो ओॾे हुयो हारून रशीद हेॾा होॾा जो ॻाल्हियूं करे पंहिंजी घरवारीअ खे पाण ॾे मुतवज्जे करण जी कोशिश पियो करे पर घरवारी हिन ॾे तवज्जो ई कान पई करे नेठ चवण लॻो तुंहिंजो मूं ॾे तवज्जो नथो थिए छो चई तो ॾे कहिड़ो तवज्जो कयां हेठ निहार माण्हू बीठा के गुल खयो बीठा के रोशनी जो इंतज़ाम कयो बीठा अलाए केरु बगदाद जे घटीअ में गलीअ में अची रहियो आहे बगदाद जे बाज़ार में पियो चे ख़ुल्क़ून जे इंतज़ार में आहियां हारून रशीद चयो बराबर अॼु बगदाद में अब्दुल्लाह बिन मुबारक अची रहियो आहे वॾो आलिम इमाम आज़म अबू हनीफे जो शागिर्द आहे चओ सुभान अल्लाह अब्दुल्ला बिन मुबारक बगदाद में थो अचे ही जेके ख़ल्क़ू जमा आहिनि ही माण्हू जेके जमा आहिनि ये गुलपाशी जे लाइ जेके गुल खयो बीठा आहिनि हे उन आलिम जे इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि उन आलिम खे ॾिसण जे लाइ बीठा आहिनि उन जे मुलाक़ात जे लाइ बीठा आहिनि घरवारी चयोसि उन जो मतिलबु इहो थो त बादशाह नाले जा अवां आयो पर असुल त इस्लाम जे अंदरि सल्तनत उन्हनि जी आहे जेके दीन जा आलिम असां अॻे जा त आलिम न ॾिठा पर उस्ताद मुफ्ती मोहम्मद रहीम रहमतुल्लाह अलैह खे अखियुनि सां ज़रूरु ॾिठो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ उन्हनि जे इल्म खे बि ॾिठो उन्हनि जे फज़्ल साईं उन्हनि जे फज़्ल खे बि ॾिठो उन्हनि जे मक़ाम मर्तबे खे बि साम्हूं असां ॾिठो उन्हनि जे दीन जे ख़िदमत खे बि ॾिठो उन्हनि जे ख़ल्क़ जे ख़िदमत खे बि ॾिठो माण्हू ईंदा हुआ पंहिंजे कम कराइण जे लाइ उन्हनि जा बग़ैर कंहिं फ़र्क़ जे उन्हनि जा कम बि कंदा हुआ ऐं हुज़ूर फरमायो आहे ख़ैरुन नास मन यनफ़उन नास माण्हुनि में भलो हुआ जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो आहे ख़ल्क़ ताईं नफ़े खे पहुचाईंदो आहे ऐं ख़ल्क़ जूं इहे ख़िदमतूं कंदा रहिया मां सोयम वारे वक़्त में बि अर्ज़ु कयो हो त हिते पूरे असां दरगाह मुबारक ते तोखे दरगाह जे शाम में वेठा ऐं इहो जेको फज़ल हो इहो कमाल हो उस्ताद साईं खे पंहिंजे मुर्शिदनि खां मिलियल हो असलु फैज़ रोज़े वारे जो हो असलु फैज़ पीर साईं छटछणी बादशाह जो हो बस पोइ माण्हू ईंदा हुआ फोन खणंदा हुआ एसपीअ ॾे करणी पवे त बि कंदा हुआ डीसीअ ॾे करणी पवे त कंदा हुआ इहो कोन सोचींदा हुआ त मां त ज़ाहिर आहे मदरसे में हिकु आलिम आहे मुंहिंजो कमु इहो आहे मां इहो वेठो पढ़ायां इल्मु त पढ़ाईंदा हुआ हदीस तफ़सीर फ़िक़्ह त पढ़ाईंदा हुआ फ़तवा त पढ़ाईंदा हुआ पर जॾहिं ख़ल्क़ पंहिंजे कमनि जे लाइ ईंदी
ही दरगाह मुबारक ते तो पो पीसे जे शाम में उन जी वरी उहा बुहो भी कम उन जो कंदा हा अगर के में भी कम पइजी विंदो हो तो पो मु दादा उन जे ला जरूर पान फोन के खड़काईंदा हा हुजूर फरमायो त भलो हुआ जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो आहे ऐं वधीक भलो हुआ जेको माण्हू खे वधीक नफ़ो पहुचाईंदो आहे पाण इल्म सां बि नफ़ो पहुचायूं पंहिंजे फज़ल सां बि नफ़ो पहुचायूं ऐं मां तव्हांखे इहो बि अर्ज़ कयां अल्लाह ताला खेनि रूह ये ज़ाहिरी इल्म सां कोन नवाज़ो हो ज़ाहिरी इल्म सां में नवाज़ो हो तो बातिनी इल्म सां में नवाज़ो हो ज़ाहिरी रुगो नज़र कोन ही बातिनी भी नज़र अंदर में मौजूद हुई मां हिकिड़ो थोड़ो मिसाल थो ॾियां बस इहो मिसाल ॿुधो ऐं उन खां बाद में घणो इम्तिहान तव्हांजो बि न वठिबो मुंहिंजो बि अचे टाइम पूरो थींदो ऐं उन खां बाद में तकरीर पूरी मिसाल ॿुधी वठो दरगाह मुबारक ते के वक्त में कुछ 2-3 साल मूं भी हिते ख़िदमत कई पढ़ाइण जे लाइ मां हिते हुयुसि उन ॾींहंनि में पाण विया पे हज ते दरगाह मुबारक जा मुअज़्ज़िन साईं हाफ़िज़ सनाउल्लाह सिकंदरी उहे बि तयार थिया हज ते उहे अॻ में विया साईं मुफ्ती साहब वरी उन खां तारीख़ बाद में ही पर उन ॾींहंनि में साईं मुफ्ती साहब जो एक्सीडेंट थियो तंहिंजे करे बांह में तकलीफ़ हुई ऐं इन ई तकलीफ़ में पाण हज जो सफ़र बि कयूं पर मसइलो हो नमाज़ पढ़ाइण जो नमाज न पे पढ़ाए सघूं ऐं उन खां सवाइ हज जो पीरियड जेतिरो बि टाइम लॻे महीनो सवा ज़ाहिर आहे पुठियां नमाज इमाम ते ख़िताबत जे लाइ दरगाह मुबारक ते कंहिंखे मुक़ररु कजे उस्ताद काफ़ी या मां बि उन में हुयुसि बहरहाल इंतिख़ाब मुंहिंजे नाले जो थियो ऐं मूं नमाज़ पढ़ाइण शुरू कई पाण वेठा हूंदा उन वक़्त में मूंखे हिकिड़ी पाण हिदायत ॾिनो हाणे उहा हिदायत उहा आहे जेका हदीसुनि में मौजूद आहे पर असुल जेका उन में राज़ जी ॻाल्हि हुई उहा बाद में खुली मां उहा असुल में उहा अर्ज़ करणु चाहियां थो पाण मूंखे फरमायो त बाबा जॾहिं नमाज़ पढ़ाई बि तूं नमाज़ पढ़ाई थो त 2 सजदनि जे विच में हिकिड़ो सजदो करे माण्हू मथे हिते ईंदो वरी ॿियो सजदो कंदो विच में थींदो आहे थोरो वेहण जंहिंखे जलसो चइबो आहे इन 2 सजदनि जे विच में जलसे में हिकिड़ी दुआ घुरबी आहे उहा तूं दुआ घुरंदो कर कहिड़ी अल्लाहुम्मा ग़फ़िरली वरहमनी वहदिनी वआफ़िनी वरज़ुक़नी 5 दुआऊं चओ सुभान अल्लाह अल्लाहुम्मा ग़फ़िरली या अल्लाह मुझे मफ़रत फरमा वरहमनी मुझे रहम फरमा वआफ़िनी मुझे आफ़ियत अता फरमा वहदिनी हिदायत अता फरमा आफ़ियत अता फरमा रिज़्क़ भी अता फरमा और 2 सजदनि जे विच में इहा दुआ घुरंदो रहो उहो वक़्तु वरी अॼु जो वक़्तु मां कयां तो 27-28 सालनि खां बाद में इहा हदीस में दुआ आहे मूंखे पाण फरमायो त इहा पढ़ंदो कर पर इन जे पुठियां हिकमत कहिड़ी ही एतिरा साल 25, 26, 27 सालनि जो अरसो गुज़री वियो इन तां हिकमत तां पर्दो न खजो ऐं उहो वरी पर्दो कॾहिं खजी वियो संदन रिसाला खां उन जी हक़ीक़त मुंहिंजे अॻियां ज़ाहिर थी कीअं सैयदना अली मुर्तदा शेरे खुदा खां हिकिड़ो सवाल थियो तवज्जो अथव सुभान अल्लाह जो मौला अली खां सवाल थियो क़िबला नमाज जे अंदर 4 रकातूं या 2 रकातूं उन 2 रकातुनि मां हर रकात में क़याम बि हिकु आहे रुकू बि हिकु आहे पर हर रकात में 2 सजदा छो हर रकात में 2 सजदा छाजे करे आहिनि इन जूं हिकमतूं
हिकमतूं जवाब तो खोड़ बाबा शरई हुकुम आहे हुजूर जो अमल आहे हुजूर जो हुकुम आहे शरई अहकाम अल्लाह जा फेल मुअल्लल बिल अखराज न हूंदा ये उहे जवाब आहिनि जेके मदरसनि में शागिर्दनि खे असां पढ़ाईंदा आहियूं हिकमतूं कंजूं ज़ाहिर न पर इन ॻाल्हि जो त भई ॿियर रकात में ॿ सजदा छो इन जूं कुझु हिकमतूं फिक़ह जो हिकिड़ो किताब आहे अल बहरु राइक़ उन में लिखियल त ॿ सजदा छो उन में जेके ॿियूं हिकमतूं लिखियल आहिनि उन में हिकमत हिकिड़ी उहा बि लिखियल आहे जेका मौला अली साहिल खे जवाब में ॿुधाई मां उहे ॿियूं नथो हिकमतूं ॿुधायां मां सिर्फ़ उहा हिकमत थो ॿुधायां जेका हज़रत अली साईं उनखे साहिल खे इरशाद फरमाई साहिल सवाल कयो कि बिला हर रकात में रुकू भी हिकिड़ो आहे क़याम भी हिकिड़ो आहे पर सजदा बि छो हन सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमायो जंहिं वक़्त में अल्लाह जो गानो सजदो कंदो आहे ज़मीन ते सिर पंहिंजो सजदे में रखंदो आहे पेशानी पंहिंजी सजदे में रखंदो आहे आवाज़ ईंदो आहे मिनहा ख़लक़नाकुम इन मां असां तव्हांखे पैदा कयो आहे जंहिंजे मथां मथो रखी सजदो पियो करे मिनहा ख़लक़नाकुम असां तव्हांखे इन मां पैदा कयो आहे मथो वरी मथे खणी वेंदो आहे जलसे में उन खां बाद में जॾहिं ॿियो सजदो कंदो आहे वरी उनखे ग़ैबी आवाज़ ॿुधण में ईंदो आहे वफ़ीहा नुईदुकुम वरी इन मिटीअ में असां तव्हांखे मोटाईंदासूं बि पहिरियों सजदो आहे मिनहा ख़लक़नाकुम जे करे ॿियो सजदो आहे वफ़ीहा नुईदुकुम जे करे पहिरियों सजदो आहे ज़मीन मां तख़लीक़ जे करे ॿियो सजदो आहे ज़मीन में वापस वञण जे करे वो ज़मीन मां तख़लीक़ जे लाइ सजदो हे ज़मीन जे अंदर वापस वञण जे लाइ सजदो हिकमतूं ॿियूं बि बहरुल राइक़ में लिखियल आहे पर जेका इहा हिकिड़ी हिकमत हज़रत अली साईं जी बयान थियल आहे मां उहा अर्ज़ु कयां थो पर इन खां वधीक अञा लुत्फ़ वारी ॻाल्हि बि आहे पाण फरमायो पहिरियों सजदो मिनहा ख़लक़नाकुम जे करे ॿियो सजदो वफ़ीहा नुईदुकुम जे करे आहे पर इन ॿिन्ही जे विच में हाणे इहा सो ॻाल्हि मां करणु थो चाहियां जेका उस्ताद मुफ्ती साहिब मूंखे ॿुधाई हुई पाण फरमायो ॿिन्ही सजदनि जे विच में हिकु तो सजदो कयो ॿियो सजदो वरी बाद में कई इन ॿिन्ही सजदनि जो जेको विच वारो अरसो आहे इहो आहे इंसान जे ज़िंदगीअ जो अरसो न सम्झो हेॾे तवजो कयो सुभाणे लाॾा जा पहिरियों सजदो मिनहा ख़लक़नाकुम ॿियो सजदो फ़ीहा नुईदुकुम होॾे तख़लीक़ होॾे इआदो होॾे ज़मीन मां पैदाइश ज़मीन जे अंदरि वञणु इहो विच वारो जेको अरसो आहे मिनहा ख़लक़नाकुम इन मां असां तव्हांखे पैदा कयो हाणे उन मां पैदाइश थी हाणे मथे माण्हू वेठो वरी ॿियो सजदो कई त वफ़ीहा नुईदुकुम बसि होॾे तख़लीक़ हेॾे इआदो ज़मीन जे अंदरि इहो जेको विचो पीरियड गुज़रियो जेतिरो अरसो गुज़रियो जेतिरा सेकंड गुज़रिया अध मिंट गुज़रियो 10 सेकंड गुज़रिया इहा ई इंसान जी असुल ज़िंदगी आहे हाणे जेको उनखे वधाइणो चाहे उहो इहे 5 दुआऊं उनखे घुरणु घुरिजनि जेको इन पीरियड खे वधाइणु चाहे असां वटि छा थींदो आहे हिकु सजदो माण्हू ॾिनो अलाह अकबर जी मथे आयो बसि देरि ई कान सिधो ई कोन थींदो ठक वरी ॿियो सजदो हालांकि जलसो करणु वाजिबु आहे छॾे थींदो माण्हू त उन ते मथां सभ जो सजदो लाज़िम थींदो बहरहाल इन ॿिन्ही सजदनि जे विच वारो जेको वक़्तु गुज़रो थो ज़िंदगीअ जो वक़्तु आहे इहो जेकॾहिं इनखे सहल करणो आहे इनखे आसान करणो आहे इनखे पंहिंजे लाइ भलो करणो आहे ऐं इनखे भलाईअ सां गुज़ारणो आहे त पोइ अल्लाह जे हुज़ूर में दुआ करणी आहे ख़ुदा जे हुज़ूर में घुरिजणाइणो आहे अल्लाह खां उहो 5 दुआऊं घुरियूं आहिनि
है हाणे ज़ाहिर आहे इहो जेको सॼो को पस मंज़र अर्ज़ कयो इहो उन वक़्त में त ज़हन में कोन आयो वक़्तु त गुज़रंदो रहियो हलंदो रहियो पर जॾहिं हज़रत अली साईं जी मूं इहा ॻाल्हि पढ़ी उन खां बाद में मुंहिंजे ॻाल्हि दिमाग़ में सम्झ में आई त 26-27 साल पहिरियां जेका उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह मूंखे फरमायो हो त ॿिनि सजदनि जे विच में हीअ दुआ घुरंदो कर असुल में इहो दुआ घुरणी बि ही ऐं हज़रत अली साईं जो उन ॿुधायल हिकमत जे तरफ़ इशारो इल्म जा त समुंड दरिया हा पर साईं हुज़ूर जे मोहब्बत में बि कुठल आहे जो सवाल सरकार जो इस्म मुबारक अचे ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद मुबारक न अचे त पोइ कीअं मूंसां साईं हुज़ूर जो इस्म मुबारक कीअं आयो मदीने मुबारक जे हाज़िरी जे लाइ जेतिरी अंदर में तड़प हूंदी हुई हुज़ूर जे इश्क ऐं मोहब्बत में जेतिरी तड़प हूंदी मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ कयां पाण हाफ़िज़ इब्न असाकिर जो किताब वरितो हो तारीख़ मदीना दिमश्क उहा जॾहिं पाण ख़रीद कयूं पाण फरमायो मूं छो इहा वरिती उन जे पुठियां पाण ॿ वाक़िया ॿुधायूं बसि मां आख़िर में हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां पाण फरमाए इन जे लाइ मूं हिनखे वरितो हालांकि जॾहिं उहो पहिरियों दारुल फ़िक्र खां छपियो हो त 50,000 जी क़ीमत हुई ऐं उन टाइम में 50,000 अॼुकल्ह जा 2-3 लख रुपया ऐं अॼुकल्ह उहो बेरूत जो किताब जेको मिले थो पाकिस्तान जो ई लख खां मथे थो मिले त बेरूत जो किताब हींअर ई उहे 2.5 लख खां मथे माण्हू खे मिलंदो उन वक़्त में ॻरी क़ीमत सां पाण ख़रीद कयूं ऐं पाण फरमायो वरितो छो पाण फरमाउन में 2 हिकमतूं हिकिड़ी हिकमत इहा आई त तारीख़ मदीना दिमश्क जो जेको लेखक आहे इन जो जेको मुसन्निफ़ आहे इन जो जेको लिखण वारो आहे इहो जॾहिं पढ़ण जे लाइ वियो हिकिड़े उस्ताद जे लाइ उस्ताद वटि त उस्ताद फरमायोसि मूं वटि पंहिंजो टाइम न आहे बाबा दाख़िला तुंहिंजे लाइ कान्हे का उस्ताद दाख़िला कान ॾिनी हुई हाफ़िज़ इब्न असाकिर वापसि मोटी आयो हो राति जो उन जे उस्ताद खे मदीने वारे जो दीदार थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाफ़िज़ इब्न असाकिर जे उस्ताद खे फरमायो तू उनखे वापसि कयो आहे दाख़िला तो उनखे न ॾिनी आहे असां तोखे हुकुम था ॾियूं उनखे वापसि घुराए दाख़िला बि ॾे त पाण पढ़ाए बि सही पाण फरमायो न जो इहो वाक़ियो मूंखे ॾाढो मोहब्बत वारो दिलि सां लॻो जो हुज़ूर जे लाइ पाण सिफ़ारिश फरमाइनि उन जो उस्ताद खे फरमायो त असां तोखे हुकुम था ॾियूं इनखे घुराए इनखे पढ़ाए उस्ताद उनखे पढ़ायो ऐं जॾहिं बि हाफ़िज़ इब्न असाकिर उस्ताद जे साम्हूं ईंदो हो त उस्ताद बि सही नज़र वारो त हो राति जो हुज़ूर उनखे फरमायो पाण फरमाईंदा हा उस्ताद सिंध हाफ़िज़ इब्न असाकिर जो फरमाईंदो अवाही उहो आयो आहे जंहिंजे लाइ मदीने वारे मूंखे हुकुम फरमायो त इनखे दाख़िला बि ॾे इनखे पाण वटि पढ़ाए यकीनन संदन मोहब्बत जूं इश्क जूं दीन जी ख़िदमत जूं इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं इहो संदन ख़िदमतूं बि हुयूं इहो संदन मर्तबो बि हो शान बि हो फज़ल बि हो पर इहो असुल फज़ल शान मुर्शिदनि जे नज़र सां हो जो सुभाणे या हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जी करामत चो उन्हनि जी नूरानी नज़र थो जो उन्हनि जे नज़र सां अहिड़ा जयद आलिम पैदा थिया ऐं अहिड़ा पैदा थिया जो दुनिया में उन्हनि जो नालो अॼु बि आहे अल्लाह ताला जे ज़ात खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांजी हिन इज्तिमा खे पंहिंजे बारगाह में शर्त क़बूलियत अता फरमाए जन दोस्तनि उस्ताद साईं रहमतुल्लाह अलैह जे यादि में ही प्रोग्राम कयो अल्लाह ताला उन्हनि जी बि ख़िदमत खे क़बूल फरमाए ऐं हज़रत उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे मज़ार मुबारक ते करोड़े रहमतूं नाज़िल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जमाल सगरी उठी पियो बमिसरा सलातो सलाम जा मुस्तफा जाने रहमत मेला को सलाम शमाई बज़ में हिदायत मेला को सलाम जिस
चमका बाका चाँद जिस सोहानी गरी चमका बाका चाँद उस दिल फरोग जे साथ पेला सलाम शमाए बज़ में हिदायत पेला सलाम आसियों फिर पढ़ो रब की रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम सैयदी मुर्शिदी शाने रोज़े धनी सैयदी मुर्शिदी शाने रोज़े धनी ऐसे पीरे तरीक़ा पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम सैयदी मुर्शिदी शाह सिकंदर आली सैयदी मुर्शिदी शाह सिकंदर आली उनकी नूरानी कुर्बान पेला को सलाम शमाए बज़ में हिदायत पेला अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। समूरी जमात की गुजारिश है तमाम पानी जगह ते वेही कुल शरीफ पढ़ो साईं मुफ्ती साहब जे लाइ दुआ थी उन खां बाद में लंगर